मूंखे बैरिस्टर गौहर जे आर्मी चीफ सां मुलाक़ात जे तफ़सीलनि जी ॼाण आहे। हिक ई वक़्तु ॿिनि टिनि दरवाज़नि खां ॻाल्हियूं नथियूं हली सघनि, तंहिं करे हाणे नंढनि दरवाज़नि, खिड़कियुनि ऐं रोशनदाननि में झातियूं पाइण जो को बि फ़ाइदो नाहे। हुकूमती ॻाल्हियुनि वारी कमेटी जे तर्जुमान इरफान सिद्दीकी जो बयान। संदसि चवण आहे त PTI बानी ऐं अलीमा ख़ान बि आर्मी चीफ सां बैरिस्टर गौहर जे मुलाक़ात जी आजा कई आहे। 190 मिलियन पाउंड केस में सबूतनि जे बुनियाद ते सज़ा थी आहे। केस जी जांच बरतानवी एजेंसी कई। ॿुधायो वञे त PTI बानी जी आमदनी जा ज़रिया कहिड़ा आहिनि। 190 मिलियन पाउंड केस मुल्की तारीख़ जो सभ खां वॾो धाड़ो आहे। PTI पंहिंजी चोरी लिकाइण लाइ मज़हब जो इस्तेमालु करे रही आहे। पंहिंजी सियासत जे लाइ मज़हब जे इस्तेमाल खां पासो कयो वञे। हिन केस में रिश्वत, धाड़ो ऐं करप्शन साबित थी चुकी आहे। सुषमा वफ़ाक़ी वज़ीर ततारड़ जी लाहौर में आलिमनि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस। पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पार्लियामानी मामलनि जे हवाले सां कानून साज़ी कमेटी जोड़े छॾी। ख़ुसूसी कमेटी 10 मेंबरनि ते ॿधल हूंदी। सैयद नवीद कमर, फारूक एच नायक, शरी रहमान, शाज़िया मरी, सलीम मांडवीवाला, एजाज़ जकरानी, क़ादिर पटेल, बैरिस्टर ज़मीर घुमरो ऐं तारिक शाह जामोट शामिल। ॿेड़ी हादसे जी आला सतही जांच लाइ वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां क़ाइमु कयल जांच कमेटी मराकेश रवानी थी वई। ओलह अफ्रीका रस्ते गैर क़ानूनी तौर ते स्पेन वेंदड़ परॾेहनि जी ॿेड़ी 2 ॾींहं अॻु मराकेश में हादसे जो शिकार थी हुई, जंहिंजे नतीजे में 50 माण्हू फ़ौत थिया हुआ। 44 पाकिस्तानी बि शामिल हुआ। जांच टीम 3 खां 4 ॾींहं मराकेश में क़याम कंदी। जांच टीम हादसे में बची वियल पाकिस्तानियुनि सां मुलाक़ात कंदी ऐं पाकिस्तानियुनि ते तशदुद तोड़े क़त्ल जी बि जांच कंदी। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह जी कोशिश रंग लाथो। वफ़ाक़ी हुकूमत खे फोर मंसूबे जे लाइ 6 अरब रुपया मुंतक़िल करे छॾिया। 9 जनवरी ते वॾे वज़ीर आज़म खे ख़त लिखी के फोर मंसूबे जे लाइ कराची पैकेज मां 8 अरब रुपया जारी करण जी दरख़्वास्त कई हुई। वज़ीर आज़म जी मंज़ूरीअ बाद 6 अरब रुपया जारी कया विया। सिंध जे वॾे वज़ीर जो चवण त केवी फीडर जी लाइन मां कराचीअ लाइ 510 क्यूसेक पाणी जी बचत थींदी। मंसूबे जे लाइ 39 अरब रुपया मुख़्तस कया विया, जिन मां अधु वफ़ाक़ ऐं अधु सिंध हुकूमत खे ॾियणा आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत हलंदड़ माली साल दौरान रुगो 1 अरब रुपया जारी कया आहिनि। के4 मंसूबे जो 50% कमु मुकमल थी वियो आहे। सिंध हुकूमत जूं 2025 ताईं 70% कमु मुकमल करणु चाहे थी। सिंध में सनअती तरक्की ऐं मुआशी बहितरी ॾांहुं हिकु ॿियो क़दम। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवण त धाबे जी स्पेशल इकनॉमिक ज़ोन CPEC-2 खे हथी वठण सां गॾु $1 बिलियन जी सीड़पकारी कई वेंदी। धाबे जी इकनॉमिक ज़ोन मंसूबे सां ख़िते ते समाजी ऐं मुआशी असर पवंदा। मंसूबे सां 1 लख खां वधीक नौकरियूं पैदा थींदियूं। मक़ामी आबादीअ खे सक़ाफ़ती रुखनि सां ई पंहिंजे वतन जी हक़ीक़ी तफ़हीम खे उजागर करे सघूं था। असांजो विरसो न सिर्फ़ु सिंध, पंजाब, बलूचिस्तान या KP न आहे, पर पाकिस्तान असांजो विरसो आहे। सक़ाफ़ती लम्हा ऐं मुशाहिदा असांखे हिक ॿिए सां मुतहद रखियो वेठा आहिनि। सक़ाफ़ती ॾियारो रुगो जशन न, पर ही तफ़हीम, अफ़हाम ऐं हम आहंगी जो अक्कास आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो कराची जे सेंट पैट्रिक स्कूल में सक़ाफ़ती तक़रीब खे ख़िताब। सेंट पैट्रिक स्कूल में तक़रीब दौरान चइनी सूबनि जी सक़ाफ़त जा रंग निकिरी पिया। शागिर्दनि सक़ाफ़ती टेबलोस पेश कया ऐं ख़ूब दाद हासिल कयो।